हैदराबाद का मालूम कंदासीं त ठटे में बरसात के हवाले से छा सूरत है। ठटो में KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब ब्रोही असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद है। महबूब ब्रोही ॿुधाइजो ठटे में छा सूरत हाल है? जी ठटे में तो हिन वक्त गर्मी वाली सूरत बरक़रार है। गर्मी जो पद जी 41 डिग्री सेंटीग्रेड ताईं रिकॉर्ड किया वियो मंझंदि ताईं। पर ठटे जी कोस्तानी जेके इलाइक़ा आहिनि ख़ासि तौर ते नूरियाबाद खां वठी जगतीर जे विच वारा इलाइक़ा, बरादाबाद जा इलाइक़ा, घोगड़ो पीर वारा इलाइक़ा, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़ोरदार बरसात कई है। जंहिंखां पोइ ज़ोरदार बरसात पवण खां पोइ ठटे जे कोस्तानी इलाइक़ो जेको ॾुकारियल इलाइक़ो आहे उहो ते मौसम थी वही है। काफ़ी हंधनि ते बरसात जेका आहे पवण जे करे माण्हू जेके गर्मी सतायल जेके आहिनि उहे कोस्तान वासी माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। इहो ख़ुशी जो इज़हार कयो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातूं पयूं आहिनि। इहे बि इतला आहिनि त मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां नयूं जेके आहिनि उहे वही अचण लॻियूं आहिनि। ईअं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोस्तान जे ठटे जे कोस्तानी इलाइक़े खां वठी जाम कोस्तानी इलाइक़े ताईं नूरियाबाद जे आसपास वारा इलाइक़ा आहिनि या वरी धूड़ीकोट ठटे जी जंगरी वारा इलाइक़ा आहिनि, घोगड़ो पीर वारा इलाइक़ा आहिनि। उन्हनि में वक़्ते वक़्ते सां बरसात जो सिलसिलो जारी रहियो। जी वॾी महिरबानी महबूब ब्रोही तफ़सील ॾियण जे लाइ। हैदराबाद, नूरियाबाद, थाणो भूला खान ऐं टंडजाम में हल्की बरसात पई है। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। मौसमियात खाते मूजिब बरसात जो सिलसिलो सुभाणे ताईं जारी रहंदो। ठटे खां पोइ नाज़रीन रुख़ कंदासीं बतियारी में, जिते अज़ीज़ मेमण सां गॾु टेलीफोन लाइन